दुश्मन चाहे केॾो बि सिंध जो ॾहे न सघंदो नक्शो खुद जो किरंदो रहंदो रतो असांजो चवंदो रहंदो जिए सिंध जिए सिंध जिए सिंध। मुंहिंजा इंतहाई मोहतरम साईं गुलाम शाह, साईं पुनल सारियो, साईं आसिफ बालादी, साईं अब्बासी साहब, इरफान आलमानी ऐं मुंहिंजो वकार मला ऐं हिन मुंहिंजा धरतीअ जा वारसो मुंहिंजूं माऊं मुंहिंजूं भेनरूं जिए सिंध। अॼु असां तव्हां सभिनी दोस्तनि खे मुबारकबाद ॾियूं था त जीअं असांजूं ॿाईकूं पहिरियूं आहिनि ऐं ही वक़्तु असां सिंधियुनि जी आहे जिते सॼी दुनिया में असांजा सिंधी टोपी अजरक पाए घटनि में रोडनि ते रस्तनि ते झुमरियूं पाईंदा आहिनि। अॼु सिंध जी दिलि, सिंध जी राणी, सिंध जी सूंहं कराचीअ में घटीअ में मुंहिंजा सिंधी अजरक टोपियूं पाए झुमरियूं हणी रहिया आहिनि। इहो दुश्मननि जे लाइ हिकु तमामु वॾो ॾुखु आहे, उन्हनि खे सूर आहे। तव्हांखे यादि हूंदो त जंग जियो वारनि जे हिकु तासिफ़ परस्त शाहिद मसूद असांजी टोपीअ ऐं अजरक ते चथर कई हुई, मज़ाक कयो हो ऐं अॼु हुनखे इहो ॾिसणु खपे त तुंहिंजो इहो मज़ाक तुंहिंजे गिचीअ में पियो आहे। अॼु सिंध त पंहिंजी जॻह ते पर सॼी दुनिया में असीं ॾोड़ियूं पिया मल्हायूं। असां दुश्मननि खे इहो ॿुधाइण चाहियूं था त सिंध जे हिकु हिकु इंच जी असां हिफ़ाज़त कंदासीं। इहे कराचीअ जा ॿेट, इहे सिंध जूं ज़मीनियूं तव्हां जेके भुॻड़नि वटि विरायो था, असां उन्हनि जे लाइ हिकु हिकु इंच जी हिफ़ाज़त करण लाइ मैदान अमल में हूंदासीं। अॼु हिन ईद जे ॾींहं खे असीं उन एहतजाज में बदिली कयूं था त वफ़ाक़ ज़बरदस्ती ज़ोर ज़रिए असांजा ॿेट खणी थो वञे। ही जेका पीपल्स पार्टी सॼो ॾियारण जी तारीख़ जे लाइ बकवास कंदी रहंदी आहे, उन्हनि वॾो कमाल करे छॾियो आहे। फ़ैसिला हुते सदर वटि थियनि था, हिते सिंध में गोंडर हाउस में थियनि था, वरी कराची कमेटी मज़ाक आहे, सिंध सां हिकु मज़ाक आहे, सिंध खे विरहाइण जी हिकु साज़िश आहे। पर उन्हनि खे इहा ख़बर ई न आहे,